अस्सलाम वालेकुम संगत कीअं ख़ुशि हो। मां हिते सऊदी अरब में हाँ हितों जो निज़ाम और कानून जेको आहे सो हिते जेका माण्हू रहियल आहिनि असांजा सिंधवासी उन्हनि खे सॼी ख़बर आहे त जेको आहे सो अवल नंढो ॿारु जीअं बि माना उहो स्कूल जे माना हिसाब सां थिए थो उमिरि हुनजी उन खां पोइ हू अवल हुनखे क़ुर शरीफ़ जी माना तालीम ॾियनि था। उन खां पोइ जेको आहे सो माना हू ॿी तालीम अंग्रेज़ी या अरबी या कहिड़े बि हिसाब सां उन्हनि जा पीरियड हिकिड़ा जीअं सिस्टम हलंदो आहे अहिड़े हिसाब सां छाजे करे जो मां इहो थो चवां त असांजे सिंध में स्कूल त बंदि थी विया आहिनि, क़ुर शरीफ़ जी तालीम बि सफ़ा कोन्हे का, ॿारनि खे का ख़बर ई कोन्हे का, कलमो पढ़ण ॾांहुं बि कोन थो अचे। मां इन करे थो चवां त छाजे करे जो मां पाण अनपढ़ हुअसि, पंहिंजी दिलि जी ॻाल्हि थो कयां, पंहिंजे तजुर्बे जी ॻाल्हि थो कयां। पोइ मां घणेई साल कमकार कमु हिते हुते बरकत कोन पवंदी, पोइ कंहिं दोस्तनि मूंखे निमाज़ ते माना हेरायो, अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे। 5 वक़्त कोन था पढ़ूं पर पोइ बि जेको नसीबु आहे सो मूंखे निमाज़ पढ़ण ॾांहुं बि कोन पई अचे। कूड़ कहिड़ो हणिजे, इहा हक़ीक़त अथव, ज़िंदगी जो वाक़ियो आहे। मां इन करे चवां थो ख़ुदा ईअं कयो पंहिंजे औलाद खे क़ुर शरीफ़ जी लाज़िम तालीम करायो। हूअ तालीम तव्हां करायो न करायो पर क़ुर शरीफ़ जी लाज़िम माना तालीम हुजे। छाजे करे जो हुनखे 5 वक़्त निमाज़ पढ़ण ॾांहुं अचे, क़ुर शरीफ़ पढ़े, घर में बरकत थींदी। मां त न हुअसि पढ़ियल, असांजा कई ॻोठ जा माना ॻोठ घणा आहिनि, कहिड़ा नाला वठूं। हाणे जे इहो मैसेज कयूं था त वरी पोइ असांजा सिंधवासी कावड़ था कनि, अबा तूं वरी वॾो हिकिड़ो मुला थी वियो आहीं, वॾो हिकिड़ो सम्झाणी करी थो। ईअं न आहे, असांजे सिंध में घणा हाफ़िज़ आहिनि, घणा जेको आहे सो मदरसा आहिनि, पढ़नि था शहर में, ॻोठनि में बि घणा माण्हू महीने ते बीहारिया अथनि मौलवी, मस्जिदनि में पढ़ाइनि था, पर घटि सभु न। सो मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे त महिरबानी कयो, दीनी तालीम ॼारायो, कहिड़ो बि जेको आहे सो माना पोइ तव्हां अंग्रेज़ी पढ़ायो न पढ़ायो उहो तव्हांजो मसइलो आहे। ऐं ॿियो त असांजे सिंध में हींअर तालीम ख़तमु थींदी थी वञे। शहरनि में जेका थोरा घणा आहिनि ट्यूशन ते सभु को पढ़ाए थो, बाक़ी गवर्नमेंट स्कूल त सम्झ माना जहिड़ा जहिड़ा आहिनि ई कोन, उहे त कम जा बि कोन्हनि के। बहरहाल अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो, पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजे ॿारनि खे नंढड़नि खे क़ुर शरीफ़ जी तालीम लाज़िम करायो, इहो लाज़िम। हिते असां कई अहिड़ा आहियूं सिंधी, इन ॻाल्हि में असांजा पठान निमाज़ी आहिनि, अलाह उन्हनि खे ख़ुशि करे, क़ुर शरीफ़ सभु पढ़ियल आहिनि। असांजा सिंधी बि घणा पढ़ियल आहिनि, ईअं न त सभु जेको आहे सो माना 5 आङुरियूं बराबरि न आहिनि, पर पठान निमाज़ी बि आहिनि ऐं क़ुर शरीफ़ बि पढ़ियल आहिनि। इन ॻाल्हि में असांखे पठान ज़ोर आहिनि। बहरहाल अलाह ख़ुशि कंदो। मुंहिंजो इहो मैसेज आहे, ॿुधी अॻिते शेयर कयो, पंहिंजे औलाद खे क़ुर शरीफ़ जी तालीम करायो लाज़िम। पोइ ॿी ॻाल्हि, हूअ तालीम त उहे बि कोन था कराइनि, पर माना मसइलो आहे त लाज़िम क़ुर शरीफ़ जी तालीम हुजे। अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो। वीडियो सवाइ थी वियो आहे, अॻिते शेयर कजो, लाइक कजो।